चङो मां ॾिसां थो तूं हिते केतिरो रहीं। हा साईं मूंखे छा कंदे माराईंदे मूंखे ॾिसी वञा। हेलो साईं दारोगो अली हसन खोसो थो ॻाल्हायां। हा लिसन छा हाल आहे? ख़ैर साईं अॻूणो तव्हां ॻाल्हायो इम्तियाज़ मां ॿिठो हाणे मुंहिंजो को कसूर आहे नोटिस ॾियण त मथां कोर्ट जो हुकुम आहे मां नोटिस ॾिनो ॿियो त मां हाणे कुझु कयो न आहे। अलाए तूं माण्हुनि खे चयो शहनवाज़ मां छा कंदो छा आहे मां शहनवाज़ सरकारी तरह मूंखे कुझु न कंदे न तूं छा कंदे मूंखे? हा सरकारी नोटिस मूंखे ॾियणो आहे न मां नोटिस बि न ॾियां। न तूं नोटिस ॾे पर तूं इहो जेको हवालो करे थो मां शहनवाज़ छा कंदो मां शहनवाज़ जी परवाह आहे छा? मां तोखे चयुमि छा की तूं परवाह कर? साईं तूं जो मूंखे ॻाल्हाए थो बार बार मूंखे ॻाल्हाए थो गांडू थो करे इहो छाजे लाइ मां कहिड़ो मसइलो आहे कहिड़ो कयो आहे इम्तियाज़ जे मथां मां बीठोमि तव्हां मूंखे ग़लति ॻाल्हायो। मां छा चयो? तूं साईं बार बार मूंसां ॻाल्हाए थो ग़लति ॻाल्हाए थो तुंहिंजे गांडू किथे आहे एस जे नाले ग़लति ॻाल्हाई हुकूमत कोर्ट जो हुकूमत रहंदो न छो न रहंदो? मां कहिड़े भेण चुल्ह खे चयो आहे त जेको आहे तूं गांडू या भड़वो मां कंहिंखे चयुमि? हाणे रिकॉर्डिंग थियल आहे इम्तियाज़ सर्वेर खे चई मां हुते बीठुमि उहो रिकॉर्डिंग थियल आहे उहो तव्हांखे ॿुधायूं जेके तव्हां गारियूं ॾियो असांखे कोर्ट जे हुकुम जे बावजूदि तव्हां असांखे गारियूं था ॾियो छो? अरे वञ तोखे रहिया भुंगा गुई में तूं कोर्ट मां ईअं न ॻाल्हाईंदो कराईंदा दॿाए थो टैप थो करे टैप करे छालनि पढ़ी ॾे तूं कर टैप तोखे क़ुरान मूंसां मां ॾिसां लतीफ़ ॾे तूं पाण खे एॾो मुतमर थो सम्झे। मासां घटि वधि न ॻाल्हाए मासां न ॻाल्हाए चङो मां ॾिसां थो तूं हिते कीअं थो रहीं। हा साईं मूंखे छा कंदे माराईंदे मूंखे ॾिसी वञा। मासां न ॻाल्हाए एतिरो घटि वधि न ॻाल्हाए। सरदार कोन ॻाल्हायां अली हसन खोसो साईं। जी अदा हिते कोई अर्ज़ आहे? हुकुम कयो। सरदार कोर्ट बरीदन में हाई कोर्ट जे हुकुम ते सॼे पाकिस्तान में एनक्रोचमेंट बारे में पंहिंजो सिंध लिखियो आहे असांखे सुप्रीम कोर्ट अॻे में लिखियो पूरे सिंध हाई कोर्ट सिंध हाई कोर्ट लिखियो असां नोटिस ॾिना आहिनि हिते सिटी में हिते शहनवाज़ नादर ख़ान नक्शी जो पर्सनल सेक्रेटरी अथव शहनवाज़ नक्शी उन्हनि जा जॻह में इंक्रोचमेंट में अचनि था। जी दादा पोइ उन खां पोइ मूं उन्हनि खे नोटिस ॾिना मूंखे हिन मौतमार धमकियूं ॾिना उन में इहो ई थो चए त मां ॾिसां तव्हांखे तव्हां सदार कोर्ट में तूं कीअं थो रहे नोटिस जे बारे में जॾहिं मां उनखे चयो साईं मुंहिंजो नोटिस ॾियण हाई कोर्ट जो हुकुम आहे जेके मां नोटिस जॻह त मां अञा ॾाथा ईंदा आहिनि ऑफिसर ॾाईंदा नोटिस मुंहिंजो हुकुम आहे नोटिस मूंखे शाख मुंहिंजो आहे त मूंखे ॾियणो आहे। सही आहे इन ते जेको आहे त मूंखे घटि वधि ॻाल्हाई ऐं सॼो वीडियो मूं वटि रिकॉर्ड बि थियल आहे हिन जो पर्सनल सेक्रेटरी नादर अली ख़ान नक्शी शहनवाज़ नक्शी जो ॿुधई न हू ग़रीब मिस्किन माण्हू आहिनि केरु आहिनि जेके वेठा आहिनि? न साईं उहो जेको आहे न हुन असांजे जेका इरिगेशन जो प्लाट आहे न जेका पंहिंजा बंगला आहिनि इरिगेशन जा हा हा उनमें वेठा आहिनि जेके असांजो एस जे खे हिन महिल बंगलो कोन्हे असांजो एस जे वारा उहो ॿाहिरि थो वेहे उहे माना हुनजे कब्ज़े में आहिनि कुझु हुननि जायूं वधाया आहिनि माना प्लाट इरिगेशन को ॿिए हंधि न आहे को शाख ते हिननि विहारिया नादर ख़ान वारनि सही पोइ हिननि विहारिया आहिनि न हिन जे अॻ में जेको आहे हिकिड़ो थाणो ॾिनऊं थाणो जेको आहे हिकिड़ो बंगलो थाणो खे ॾिनऊं जेको आहे बी सेक्शन थाणो आहे असांजो इरिगेशन रेस्ट हाउस हुयो पंहिंजो चीफ साहिब जो अच्छा उहो नादर ख़ान हुते थाणो कयो आहे ॿियो जेको आहे वॾी मुंशी खे क्वार्टर ॾिनई माना असांजा जेके इरिगेशन जा बंगला आया त मथां लेटर आयो त इहे ख़ाली करायो त असांजा ऑफिसर वेहनि ॿुधई सिंध हाई कोर्ट जो हुकुम तहत त असां हुनखे नोटिस ॾिनोसीं अञा त वेठा आहिनि को उथिया त न आहिनि असांजे हुकुम आहे नोटिस ॾियण मां कोई वॾो ऑफिसर न आहियां। न तव्हां ऑफिसर न आहियो पर मां इहो त चवां त तव्हां नोटिस ॾिनो आहे थी सघे थो ग़रीब माण्हू हुजनि उन्हनि जे करे कंदो हुजे। साईं ग़रीब न हो पंहिंजो ज़मीन बि अथनि न आहे साईं शहनवाज़ ख़ान जा घटि में घटि 7-8 वाट आहिनि सरदार कोर्ट सां लॻ ॿुधई साईं एतिरो असांखे धमकाए थो एतिरो असांखे ॾिए थो एहसास हुननि जो थिएसि थो त उहो जाइदाद आहे उते हुननि खे पंहिंजनि खे नथो ॾेई सघे पई हे त सरकारी मैटर आहे असां सरकारी हवाले सां नोटिस ॾिनासीं लीगल नोटिस जेका आहे गैर कानूनी इलीगल वेठा आहिनि ॿुधई साईं। अच्छा ये माण्हू पाण वेठा हूंदा या शहनाज़ विहारिया हूंदा इहा तव्हांखे पक आहे?
इहा असीं शहनवाज़ खान कया न साईं। ॿियो हाणे पाण कनि वेठा जॾहिं हिकिड़ो माण्हू खे थिए त हुनजे मार्फत वेठा आहिनि साईं। हिते आहे असांजे एजुकेशन जो प्लाट आहे तक़रीबन 10-12 जरेबा ज़मीन आहे, एजुकेशन खातो आहे जी ॿुधी साईं सरकारी, उन ते वेठा आहिनि। अच्छा जेके उन में सही न आहिनि, 3 घर हिननि आहिनि, 2 घर ॿिया आहिनि। कच्चा नंढा घर आहिनि या बंगला आहिनि? न साईं, उहो माना कुझु बंगला जेके सरकारी हुया उन्हनि जे कब्ज़े, कुझु हिननि जायूं ठाहिया आहिनि बंगला, ॿुधी साईं, बंगला ठाहिया अथनि। हा साईं, हा माना प्लाट वरिता हूंदा न साईं, वरिता सरकारी प्लाट न आहिनि साईं, वरिता न आहिनि, सरकारी इरिगेशन जे बंगले सां ठाहियूं।